अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहे ड्रामा सीरियल वेरनि जी वसीअ जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त वेरनि जी वसीअ में छा छा थियण वारो आहे या पहिरियां छा थी चुको आहे अॻिते हली छा थींदो किस्तनि में मां तव्हांखे हिन वीडियो में सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे की महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों वेरनि जी वसीअ में मल्हार पंहिंजा होश विञाए छॾिया आहिनि। जी हा दोस्तों, मल्हार जो दिमाग़ ख़राबु थी चुको आहे, उन पंहिंजा होश विञाए चुको आहे। ऐं ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां रमशा शहज़ादी उनजो भाउ शहर वञी रहिया के माण्हू उन्हनि जे मथां हमिलो करे ऐं उन्हनि जे मथां मार कुट कई। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बजार ख़ान ऐं उनजे भाउ जेको आहे त उहो अनक़रीब केसनि में जेको आहे उनजे मथां हमिलो कंदा, जंहिंमें मल्हार बि जेको आहे त सही थी वेंदो। ऐं जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार पंहिंजे अॻिते हली किस्तनि में सही थी वेंदो ऐं होश में अची वेंदो। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वेरनि जी वसी तमामु बहितरीनु मशहूरु ड्रामो आहे ऐं वेरनि जी वसी 79 किस्त जेको हली चुकियूं आहिनि। अनक़रीब जेको आहे हीउ ड्रामो अञा तमामु सुठो मज़ो करण वारो आहे ऐं हिन ड्रामे खे ॾिसंदा कयो। तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु सुठी कहाणी आहे। दोस्तों उमेद कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो।